सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। बाबा आसिफ साहब पाकिस्तान टुटी वने आ मोहतरमा शहीद हुन चयो पाकिस्तान खपे जो नारो हणी उन पाकिस्तान बचायो। उन खां पोइ तव्हां असांखे जेके अधी फरियाद जूं सिंध जे लाइ कावशूं कोशिशूं उहे कोन थियूं विसरनि। तव्हां यकीन कयो मां अॼु हितां बि मैसेज कयांसि हिते जवाबु ईंदो मां वटि 5 मिंटनि में तव्हां वर्क कंदो। डिस्ट्रिक्ट जो जनरल सेक्रेटरी मां रिकमेंड करे जेको आहे सो पंहिंजो अदी फरियाल साहिबा खे चयमि त अदी असांखे जेको आहे सो जेकॾहिं कूड़ असांजा जीअं बि हारायो वियो आहे त असांखे मज़बूत कीअं कंदो। 50 करोड़ जूं स्कीमूं जेके आहिनि मुंहिंजूं आयूं आहिनि ऐं उहे मापा थियनि थियूं उहे तव्हांजे तालके में ठहंदियूं ऐं लखी तालके में ठहंदियूं। सिंध जे लाइ कमु पई करे ऐं असां हमेशह बिलीव कयो आहे चारों सूबों की ज़ंजीर छो चवंदा हुआसीं बेनज़ीर असां अॼु बि ईअं था चऊं बिलावल साहब लाइ बि चइनी सूबनि जी ज़ंजीर आहे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे नेक्स्ट इलेक्शन में करे ॾेखारींदासीं चइनी सूबनि मां खटंदासीं ऐं असां वफ़ाक़ जा हामी आहियूं। असां पाकिस्तान जा सचा सिपाही आहियूं जेको आहे पीपल्स पार्टी वारा। इहा मथां कंहिंखे भुल हुजे हिकिड़ो फवाद चौधरी अची बीहे थो 100 पार्टी मटाई अथई ऐं उहो पाण खे मोतबर थो सम्झे। न पाकिस्तान जा जेतिरा असां हिमायती आहियूं पीपल्स पार्टी वारा अहिड़ो ॿियो कोई बि कोन्हे। हे हिकिड़ो तासुर था ॾियनि त फ़ौज असांजी आहे फ़ौज असांजो इदारो आहे फ़ौज पाकिस्तान जो इदारो आहे फ़ौज एतिरी तव्हांजी आहे जेतिरी पीपल्स पार्टीअ जी आहे। हर इदारो जेको आहे सो पाकिस्तान जो जुडिशली हुजे कहिड़ो बि इदारो हुजे सभु पाकिस्तान जा इदारा आहिनि ऐं उहे असांजा इदारा आहिनि पीपल्स पार्टीअ जा इदारा आहिनि। को इख़्तिलाफ़ कोन्हे पीपल्स पार्टीअ उन्हनि सां इदारनि सां को इख़्तिलाफ़ कोन्हे। सियासी जंग ज़रूरु आहे उहा लड़बी मैदान में विड़बो कंहिंखे इंशाअल्लाह ताला न ढुगाऊं न ढुगंदासीं। हा असांजा जेके दोस्त कुझु अचनि था उन्हनि खे मूंखे ख़बर पई आहे उन्हनि मूंखे कोन ॿुधायो आहे पर मूंखे कल्ह खां ख़बर पई आहे त कंहिं मुंहिंजे दोस्त अॻु में जंहिं जॉइन कयो उनखे थोरो कंहिं जेको आहे फ़ोन ते दॿ ॾिनी आहे। इहो मां ॿुधायां जेकॾहिं असांजे दोस्त कंहिंखे दॿ ईंदी ऐं असांजे दोस्त सां का नाजाइज़ी थींदी त पाण बि लखी वारो हेॾे न डपंदो जेको एमएलए में सम्झो मथां इहा ॿारहं भुल हुजे। सो इन जे करे जेको आहे दोस्त तव्हां बि महिनत कयो असां बि महिनत कयूं था। असां पीपल्स पार्टी जो प्लेटफॉर्म तो था कयूं। असांजे कंहिं दोस्त खे हथु लॻो त इंशाअल्लाह ताला अधु राति हुजे मंझरात हुजे असां उन वटि हूंदासीं ऐं ओड़ो पलव कंदासीं। इन जे करे हमेशह असां क़यादत ते फ़ख़ुरु इन करे कंदा आहियूं त असांजी क़यादत असांजे लाइ जान ॾिनी आहे। वरी कारकुन ते इन करे ॾींदा आहियूं त असांजे कारकुननि बि कोड़ा खाधा आहिनि जानियूं ॾिनियूं जेल सटाए। हाणे असां जेकॾहिं बंगलनि जी सियासत कंदासीं त पोइ इन में असां पंहिंजी पार्टी खे नुक़सानु ॾींदासीं असां पंहिंजे कारकुन खे मायूस कंदासीं। कारकुन पीपल्स पार्टी जो कारकुन आहे जिते तीर जो ठपो हूंदो उहो तीर ते ठपो हणी असांखे कामयाबु कंदो। इन जे करे कारकुन कंहिंजो माण्हू न आहे कारकुन पंहिंजे पार्टी जो जेको आहे सो सरमायो आहे ऐं मूंखे कारकुन ते जेको आहे सो फ़ख़ुरु हूंदो आहे ऐं मां हमेशह जेको आहे सो कोशिशि कंदो आहियां त कारकुननि ताईं पहुचां ऐं अॼु बि उहो पंहिंजे मशीन ते उन ते कमु थो करे। हिननि में जेको खून आहे मोहतरमा जो खून आहे जंहिंमें शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो खून हूंदो उहो ॿार हूंदो बि इंशाअल्लाह ताला तव्हांजे पाकिस्तान जे लीडर खां वधीक उहो जेको आहे अहमियत ॾेखारींदो ऐं उहो असांजे एशिया जा लीडर आहिनि। बिलावल साहब असांजो नंढड़ो लीडर न आहे अलाह साईं हुनखे हयाती ॾे असांखे ख़ुशी थींदी इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वज़ीर आज़म जेको आहे बिलावल ई तव्हांखे इंशाअल्लाह ताला पाकिस्तान में मां इन पार्टी में 2 सालनि खां उहिदो जॾहिं खां मिलियो आहे त मां पार्टी सां जेको आहे कॾहिं बि गदारी नथो करे सघां। इहो तव्हां सां वाइदो आहे नौकरियूं आहियूं जेका पार्टीअ जी हूंदी कोटा जेका मिलंदी असांखे आबिद खान मूंखे उहा इंशाअल्लाह ताला थोरियूं जायूं हूंदियूं त कुड़नि जे ज़रिए बि पार्टीअ वारनि खे मिलंदी ॿिए कंहिं वॾेरे खे। वो कल भी बेनज़ीर थी वो आज भी बेनज़ीर है। वो कल भी बेनज़ीर थी वो आज भी बेनज़ीर है। वो कल भी बेमिसाल थी वो आज भी बेमिसाल है।
नाज़रीन मां खे हिते स्पेशल रिपोर्ट खां आगाह कंदासीं। शिकारपुर जे शहर खां नवीद मेमण तफ़सील शेयर कया आहिनि। दुनिया जी हिकु अज़ीम लीडर ऐं पाकिस्तान जी पहिरीं औरत अॻूणी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 68 जनम ॾिहाड़े जे सिलसिले में कमरिया हाउस तराई ते पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी अॻूणे MPA सरदारज़ादा ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो अबड़ो तरफ़ां हिकु शानदार सालगिरह जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें 30 पाउंड जो केक पिणु काटियो वियो। नाज़रीन, तालके गढ़ी यासीन समेत सॼे ज़िले शिकारपुर जे उहिदेदारनि, कारकुननि, जियालनि वॾे तइदाद में शिरकत कई। कमारिया हाउस में जीअं भुट्टो जे नारनि जी पिणु गूंज रही। कारकुननि जे लाइ कमारिया हाउस ते हिकु शानदार पिंडाल सजायो वियो ऐं सालगिरह जी निस्बत सां कमारिया हाउस खे पार्टी जे झंडनि, बैनरनि ऐं पेनाफ्लेक्स सां पिणु सजायो वियो। इन ई मौक़े ते कारकुननि जे सरदारज़ादा ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आजियां पिणु कई ऐं कारकुननि सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जी मोहबत ॾिसी पुरजोश नज़र आया। इन ई मौक़े ते मोहतरमा शहीद राणी जे रूह खे ईसाल सवाब पहुचाइण ख़ातिर दुआ पिणु घुरी वई। ॿिए पासे तक़रीब खे ख़िताब कंदे सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो अबड़ो चयो त मोहतरमा शहीद जे जनम ॾींहं जी ॾाढी ख़ुशी आहे, पर ॾुख इन ई ॻाल्हि जो आहे त अॼु ज़ाहिरी तौर ते असां सां गॾु नाहे। मोहतरमा जी वफ़ात खां पोइ आसिफ़ अली ज़रदारी साहब पाकिस्तान खपे जो नारो हयो। पाकिस्तान टुटी चुको हो। आसिफ़ ज़रदारी क़ौम खे मुतहद कयो। असांजो कंहिंसां बि को टकराव नाहे। फ़ौज बि असांजी आहे त अदलिया बि असांजी आहे ऐं असां फ़ौज ऐं अदलिया जा आहियूं। इदारा असांजा मुहफ़िज़ आहिनि, हुननि सां कोई टकराव नाहे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जी वाहिद पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका ग़रीब आवाम जो दर्द ॼाणे थी। लखी ऐं गढ़ी यासीन में रोड रस्ता ठाराईंदासीं। बिलावल ज़रदारी अदी फरियाल टालपुर जी महिरबानी सां तरक़ियाती कम मंज़ूर कराया आहिनि। जल्द इंशाअल्लाह कम शुरू कराईंदासीं। लखी ऐं गढ़ी यासीन तालके में मुंहिंजी पार्टी लाइ महिनत जारी आहे। अमरोटी ख़ानदान जा भुट्टे ख़ानदान सां पुराणा वास्ता रहिया आहिनि। उन्हनि जी पार्टी में शमूलियत थिए, दोस्तनि खे ख़ुशी थियणु घुरिजे। असांजा पीपल्स पार्टी सां पुराणा तालुकात आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं पीर बख्श ख़ान भुट्टो जे मुंहिंजी बाबा चीफ सरदार हिम्मत अली ख़ान कमारिया अबड़ो सां मुहबत हुई। मथे जी वारे कच्चे में पखियुनि जो पिणु गॾु शिकार कंदा हुआ। बेगम नसरत भुट्टो असांखे शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे हक़ में तॾे ते अची हथु खणायो ऐं असां चाचा नादर अली ख़ान कमारियो अबड़ो जे मशवरे सां MPA जी सीट तां बि हथु खणंदे भुट्टे ख़ानदान लाइ क़ुर्बानी ॾिनी। गुज़िरियल इलेक्शन में अदी फरियाल टालपुर ऐं आसिफ़ अली ज़रदारी मूंखे NA 199 जी टिकट ॾिनी त मूं उन्हनि जो हुकुम अखियुनि ते रखियो। इलेक्शन विड़ी, हालांकि कुझु दोस्तनि NA ते बीहण खां इनकार कयो, पर पोइ ते न हटियासीं ऐं न ई वरी पोइ ते हटण वारा आहियूं। ईंदड़ इलेक्शन में पार्टी क़यादत जिते हुकुम कयो उते बीहंदुसि। PS 9 ते बि मुंहिंजी महिनत जारी आहे। ज़िले शिकारपुर में कुझु ॿिया दोस्त बि पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कंदा। इंशाअल्लाह सिंध में कारकुननि ऐं ग़रीबनि खे नौकरियूं ॾींदासीं। कारकुननि पार्टी जो सरमायो आहिनि, उन्हनि लाइ जान बि क़ुर्बान आहे। वधीक सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो अबड़ो ॻाल्हाईंदे चयो त पार्टी में कुझु नवां आयल दोस्तनि खे असांजो लखी वारो मुख़ालिफ़ फ़ोन कॉल करे धमकाइणु चाहे थो। उन्हनि खे ख़बरदार था करियूं त हेॾे पोइ न अचिजो ऐं मुंहिंजी कारकुननि खे कुझु बि थियो त उन्हीअ जो पलांद कंदुसि। असांजी सब्र शराफ़त खे कमज़ोर न सम्झो वञे। 5 माण्हुनि ॾे मां अधु राति जो बि पुॼण में देरि न कंदुसि। वधीक अव्हां खे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त कारकुननि में शरीक थींदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी नाज़िमुद्दीन ॾहर, तकी अब्बास कमारियो, सैयद अब्दुल कादिर शाह अमरोटी, मीर महरान ख़ान डोमकी, सैयद अरशद शाह अमरोटी, लियाकत अली मेमण, एजाज शाह मशवाणी, बशीर अहमद सूमरो, जानिसार खोसो, गमठार दल, अली बहर रिंद, मोहम्मद मूसा जूणेजो, गुलाम मुस्तफ़ा भुट्टो, अल्लाह वधायो केहर, अली गोहर भुट्टो, मोहम्मद बच्चल अबड़ो, असगर बुरड़ो, वकार अहमद सहतो, डॉक्टर अलीगुल गोपांग, कोड़ल खान गांगरो, शफ़कत मेमण, अता लाहिब रोही, नज़ीर हुसैन शाह मशवाणी, अब्दुल रज़ाक चन्नो, इरफान अली चन्नो, राजा जखरियो, मोहम्मद शाह मशवाणी, अब्दुल गफ़ार ब्रोही, मुश्ताक अबड़ो, कामरेड नवाब शर, कामरेड मुजीब आलिम महर, सैयद मेहदी शाह, मोहम्मद सलीम जेहो, मुला मुख्तियार महर, आफ्ताब आलिम, जान मोहम्मद महर, इब्रान नूनारी, इमरान महर, बिलावल
महर मोहम्मद नवाज़ कलर समेत शिकारपुर ज़िले जे चइनी तालुक़नि मां पीपल्स पार्टी यूथ विंग जे ऐं ॿियनि ज़िले तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तोड़े सवें कारकुननि शिरकत कई ऐं उन्होंने ज़ोरदार नारा लगाया त कल भी भुट्टो ज़िंदा था, आज भी भुट्टो ज़िंदा है। वो कल भी बेनज़ीर ज़िंदा थी, वो आज भी बेनज़ीर ज़िंदा है। वो कल भी बेमिसाल थी, वो आज भी बेमिसाल है। अस्सलाम वालेकुम जिए भुट्टो मुंहिंजा भाउ अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो शहीद राणीअ जो प्रोग्राम आहे ऐं असांखे अॼोके ॾींहं ते ख़ुशी बि आहे ॾुख बि आहे। ख़ुशी इन ॾींहं ते इन जे करे आहे त असांजी राणी जेको आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जनमु वरितो। ॾुख इहो आहे त उहा असां गॾु न आहे ऐं इन मौक़े जी मुनासिबत सां तव्हांखे मुबारक बि ज़रूरु सभिनी वर्करनि भाइरनि दोस्तनि खे ॾींदुसि। असां तालुके जे पार्टी वर्करनि खे सॼो होसीं न की जेके असांजा दोस्त वॾेरा या जेतिरा बि आहिनि पार्टी जे असां वर्करनि खे सॼो होसीं ऐं महिरबानी जेके पार्टी सां प्यारु कनि था उन्हनि दोस्तनि खे चयोसीं ऐं प्रोग्राम सॼे ज़िले में हुया। उन हिसाब सां चयोसीं त असां बि प्रोग्राम असांजो फ़र्ज़ु बि बणिजे थो। मां हमेशह तव्हां ॾिठो हूंदो मां पाण खे वर्कर ई महसूसु कयो आहे ऐं वर्कर थी तव्हां दोस्तनि सां कमु कयो आहे। अॼु हिन मौक़े जी मुनासिबत सां मां इहो बि ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेके दोस्त असां कमारिया ख़ानदान खे चवंदा आहिनि त साईं नवां पीपल्स पार्टीअ में आया आहिनि, इहा उन्हनि खे भुल आहे। मां तव्हांखे प्रूफ सां चवां थो, मां तव्हांखे अहिड़ा फ़ोटू ॾेखारियां जेके अॼु बि जेके असां खां वधीक पुराणो सॾाइनि था उहे मूंखे अहिड़ा फ़ोटू ॾेखारनि जीअं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां असांजा आहिनि ऐं उन्हनि महफ़िलुनि में जीअं असां सां हूंदो हो ऐं मां सम्झा इहो जेके मूंखे नओं चवंदड़ आहिनि उन्हनि वटि अहिड़ा फ़ोटू न हूंदा। ऐं असांजो लगाव हमेशह पीपल्स पार्टी सां रहियो। 88 में असांखे थोरो परे रखियो वियो ऐं असांजे जेको आहे उन में असां जुदा थियासीं जो असांखे पंहिंजी टिकट बि न मिली ऐं साईं काइम अली शाह उन महिल अहमत बि न ॾिनी। के मजबूरियूं हूंदियूं थींदियूं पर उन जे बावजूद बि जॾहिं असांजो चाचो नाज़र हुसैन खान फ़ौत थियो त मोहतरमा असांखे पंहिंजो सम्झी हिन बंगले में पूरो कलाक अची वेही रही। ॿियो मसइलो इहो आहे त अॼु तव्हां दोस्तनि खे नौजवाननि खे ख़बर न आहे त जॾहिं मीर मुर्तज़ा ॿाहिरों आयो फार्म भरिया MP जे लाइ त उन महिल भली मुंहिंजो ज़िलो हुजे या ॿिए ज़िले जा दोस्त हुजनि मोहतरमा असांजी नुसरत जेको आहे बेगम साहब हर हिकु वटि वेही त मुंहिंजे पुट खे MPA कयो त जीअं होॾो अची सघे त हुनखे MPA हूंदो त हुनखे जेको आहे मां बचाए सघंदुमि। उन महिल बि वाहिद कमारिया ख़ानदान हुयो जंहिं कुर्बानी ॾेई असां सीट ते हथु कयो। असांजा दोस्त जेके आहिनि उहे सॾाइनि त अथा पीपल्स पार्टीअ जा, मूंखे उन्हनि ते बि फ़ख़ुरु आहे, मूंखे उन्हनि जे लाइ बि इज़त आहे, मूंखे हिकु वर्कर जे लाइ बि इज़त आहे, पर कुर्बानी ॾियणु वॾी ॻाल्हि आहे। उन महिल बि असांजे चाचो नाज़र हुसैन खान पूरी फैमिलीअ में सलाह करे ऐं चयो त छा करणु खपे। चई भाउ भुट्टे साहिब जी घरवारी आई आहे, सीटियूं अचणियूं वञणियूं आहिनि MP जूं, उहे असां मीर मुर्तज़ा जे हक़ में वेठा हुआसीं ऐं पोइ उन खां पोइ तव्हां ॾिठो त वरी असां उन जे शहीद भुट्टे टिकट ते MPA बि थियासीं। उन खां पोइ तव्हां ॾिठो त मां बि MPA बि थियुमि, एडवाइज़र बि थियुमि। इहे शयूं